الحمد لله رب العالمين والعاقبة للمتقين والصلاة والسلام على سيد الأنبياء والمرسلين وعلى آله وأصحابه وأهل بيته أجمعين. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. وأما الجدار فكان لغلامين يتيمين في المدينة وكان تحته كنز لهما وكان أبوهما صالحا. فقد قال الله تبارك وتعالى في شان حبيبه مخبرا وآمرا: إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على سيدنا محمد وعلى آل سيدنا ومولانا محمد وبارك وسلم. صلوا عليه. ساری رات سبحان جاگی جن یاد کیوم انہن جی عبداللطیف جے مٹی لدو مانو کروڑے کن سلام جی آترنو نن جے علید سہاش من کے منج مکے ملتان جنہ لائق نوازیا نسورا نادان اتے علی شاہ جے کمی آئے کان چھڑے گئے رگمان علی ون تو حضور میں. پیارا دوست محترم مکرم عزیزان ملت و برادران اسلام، حضرت علامہ حافظ امان اللہ چاچا سروردی صاحب و محترم جناب حضرت علامہ حافظ محمد صدیق قادری صاحب و محترم جناب رئیس طریل خان چاچر صاحب سوروردی و محترم جناب حاجی خان محمد چاچر صاحب سوروردی و ثنا خوان مصطفیٰ اسٹیج ویٹھل سوڑے نبی جا غلامو این جلسی جا کوٹھائی دڑو سمو خان چاچر صاحب، حضور بخش چاچر صاحب، خامد بخش چاچر صاحب، ہادی بخش چاچر صاحب، مستری کھلن چاچر صاحب و امام بخش چاچر و جملہ معززین سامعین، فقیر لال دین چاچر صاحب، ثنا خوان مصطفیٰ، جملہ جماعت، السلام علیکم ورحمۃ اللہ وبرکاتہ. ڈہ بجی کرے 19 منٹ تھے آئین 15 منٹن جلا عرض رکھنو آ. یہ بابرکت پروگرام جے کو گوٹ سمو چاچڑ میں چاچڑ برادری غوث العالمین جا مرید اے حاضرین محفل عقیدت مندو سنے نبی جا غلامو، رب کریم جی ذات ارشاد فرمائے وَأَمَّا الْجِدَارُ فَكَانَ لِغُلَامَيْنِ يَتِيمَيْنِ فِي الْمَدِينَةِ. وَأَمَّا الْجِدَارُ اے پر دیوار، وَأَمَّا الْجِدَارُ فَكَانَ لِغُلَامَيْنِ يَتِيمَيْنِ فِي الْمَدِينَةِ. شارجے بن یتیم بارن جی دیوار جے جے ہیٹھا اللہ تعالیٰ ارشاد فرما فَقَانَ لِغُلَامَيْنِ يَتِيمَيْنِ فِي الْمَدِينَةِ. شارجہ برہا کو یتیم جن کی دیوار جے ہیٹھے کنز لہما خزانو ہوئے وَقَانَ أَبُوهُمَا صَالِحًا. اے انہوں نے بنی جو پی صالح ہو، نیکوکار ہو، متقی پرہیزگار ہو،
रब करीम जी ज़ात इन आयत जे अंदर इरशाद फरमाए करे ॿुधायो त उहे गुलाम नंढड़ा ॿार जेके यतीम हा शहर जा रहाकू हा उन्हनि जी दीवार जे हेठां खज़ानो दफ़न थियल हो उन्हनि जो पीउ नेकोकार ऐं सालिबानो हुयो अल्लाह ताला जी ज़ात पंहिंजे मुक़द्दस किताब क़ुरान करीम जे अंदर इरशाद फरमाए करे ॿुधायो हज़रत मूसा कलीमुल्लाह ऐं हज़रत ख़िज़र अलैहिस्सलाम जॾहिं उन दीवार खां उन ॻोठ खां गुज़रिया जेका दीवार निवड़ी रही हुई यानी झुकियल ही माण्हू ख़ौफ़ खां उन दीवार खां गुज़रण में भौंकंदा मथां दीवार किरी पवे हज़रत ख़िज़र अलैहिस्सलाम पंहिंजी विलायत ऐं पंहिंजी ताक़त जे ज़रिए उनमें इख़्तिलाफ़ात वो नबी आहे या वली आहे विलायत जी त यकीन आहे मगर नबूवत में इख़्तिलाफ़ आहे हज़रत ख़िज़र अलैहिस्सलाम दीवार के पंहिंजे हथ सां टेक ॾेई करे सिधो कयो आहे के दुनिया वारे जे हथ जी टेक सां दीवार सिधी न थींदी आहे बल्कि दीवार डिंगी किरी पवंदी आहे हज़रत ख़िज़र अलैहिस्सलाम उन दीवार के सिधो कयो आहे उन ॻोठ वारनि मानी कोन खाराई आहे खीकार न कई आहे इज़त न कई आहे हज़रत मूसा कलीमुल्लाह हज़रत ख़िज़र अलैहिस्सलाम के फरमायो तव्हां ही छा कयो आहे जो ॻोठ वारनि खिदमत न कई मानी न खारायो तव्हां बग़ैर मुआइज़े जे ये दीवार सिधी कई आहे ईअं छो हज़रत ख़िज़र अलैहिस्सलाम फरमायो त पंहिंजे तरफ़ खां ईअं न कयो बल्कि मुंहिंजे रब जो ईअं हुकुम आहे त इन अल्लाह ताला ख़िज़र अलैहिस्सलाम खे ॼाणायो त इन दीवार जे हेठां जेको खज़ानो दफ़न थियल आहे इहो यतीम ॿारनि जो आहे ही यतीम ॿार उन जा पुट आहिनि जेको इन्हनि जो बाबो सालिह हुयो नेकोकार हो मुत्तकी हो परहेज़गार हो उन दीवार जे अंदर खज़ानो छा हुयो हज़रत ख़िज़र अलैहिस्सलाम ॿुधारे छॾियो त ही सालिह बाननि जे औलाद आहे नेकोकारनि जी औलाद आहे उन नेकोकारनि जी औलाद सां भलाई करण इहो मां ख़िज़र अलैहिस्सलाम पंहिंजी मर्ज़ी सां कम न कयो आहे बल्कि ई मुंहिंजे रब जो हुकुम आहे मालूम थिए थो त सालिह हूंदा आहिनि पर सालिह बाननि जी इज़त करण उन्हनि जी औलाद जी इज़त करण इहो रब करीम जे मक़बूल बाननि जो तरीक़ो आहे उन दीवार जे हेठां जेको खज़ानो दफ़न थियल हो सोन हो या चांदी हुयो हज़रत इब्न अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हुमा फरमाइनि था हिक सोन जी तख़्ती हुई जेका दफ़न थियल उन सोन जी तख़्ती ते ईअं लिखियल हो जंहिं माण्हू खे मौत जो यकीन आहे उनखे ख़ुशी कहिड़ी आहे उन जो अजब हाल आहे जंहिं माण्हू खे रिस्क जो यकीन आहे उहो वधीक तकलीफ़ में छो थो पवे जेके तक़दीर जो यकीन आहे त ॾुख ऐं सुख ईंदो आहे उहो नाराज़ छो थो थिए अल्लाह ताला जे महबूब जा ग़ुलाम उन तख़्ती ते बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम भी लिखियल हो उन ते इहो भी लिखियल हो त जंहिंखे दुनिया जे तब्दीली जो यकीन आहे हालात बदलबा आहिनि उहो अल्लाह ताला जे मक़बूल बाननि जो इहो तरीक़ो इहे नसीहतूं उन तख़्ती ते लिखियल हो त जंहिंखे क़यामत जो यकीन आहे हिसाब ऐं किताब जो यकीन आहे वो गफ़लत में छो थो रहे उन तख़्ती ते लिखियल हो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह उन तख़्ती ते इहो भी लिखियल हो त मां अल्लाह अकेलो आहियां मुंहिंजो कोई शरीक कोन आहे मां बेमिसाल ज़ात आहियां उन तख़्ती ते इहो भी लिखियल हो त मां चङाई ऐं बुराई खे पैदा कयो आहे जंहिंजे लाइ जंहिं माण्हू खे मां चङाई जे लाइ पैदा कयो आहे उन जे लाइ भलाई आहे जंहिंखे बुराई जे लाइ पैदा कयो आहे उन खां कम ई बुरा थींदा अल्लाह ताला जे हबीब जा ग़ुलाम मक़सद ॻाल्हि सम्झणी आहे अॼु गौसुल आलमीन बहाउद्दीन ज़करिया सुहरवर्दी मुल्तानी रहमतुल्लाह ताला अलैहि जे
ज़ात के तकरीबन 800 साल जो ज़मानो गुज़रियो मगर अज गौसुल आलमीन जे औलाद जी जेका इज्जत कई वेंदी इन करे तो गौसुल आलमीन अल्लाह ताला जो कामिल वली थी गुज़रियो जे जो सिंध जे अंदर हिंद जे अंदर अरबो अजम जे अंदर गौसुल आलमीन जो फैज़ अज भी जारी है 800 साल का ही फैज़ हलंदो रहे तो फैज़ में कमी कोन आई है अल्लाह ताला ने महबूब जा गुलाम और शेख मेहरुल्लाह नाले गौसुल आलमीन जो मुरीद के खलीफो मेहरो चयो वेंदो हुयो उन जो बाबो जीलानी सैयदन जो मुरीद जीलानी सादात जो मुरीद खलीफो मेहरो रहमतुल्लाह ताला अलैह बचपन जी उन जी उम्र जने जीलानी सैयद उन जे घर आयो खलीफे मेहरो जे बाबे अर्ज़ कयो सुनान के दुआ कयो त ही मुझो पुत्र साले बनजे नेक बनजे उन सैयद जीलानी बुधायो ताए खलीफो मेहरुल्लाह जा पीर ही तुझो पुत्र इन जो फैज़ इन जो वंडा सा वट कोन आए बल्कि इन जो वंडो गौसुल आलमीन वट आए ही गौसुल आलमीन जेको असां जे टोटाण मां उन जो मुरीद थींदो इन के फैज़ गौसुल आलमीन जे दरवाजे ता मिलंदो खलीफो मेहरुल्लाह रहमतुल्लाह ताला अलैह जरे गौसुल आलमीन जे दरवाजे जो मुरीद थियो हज़रत गौसुल आलमीन फरमायो ऐ खलीफो मेहरुल्लाह तू थर जो पीर आए वो थर जो पीर खलीफो मेहरुल्लाह जमातू वठी करे मुल्तान शरीफ वेंदो एक बेरो पान मुल्तान शरीफ न वयो मोहब्बत फकीर समय जो जेको उन खलीफे जी जमात जो भांडारियो गुलाम मोहम्मद राहिमो जेके उन जी जमात जा भांडारिया उनके फरमायो मुल्तान शरीफ जमात अवा वठी वनो जने मुल्तान शरीफ जमात वठी वञण जे लाइ तैयार थिया मोहब्बत फकीर ऐ खलीफ मोहम्मद ऐ गुलाम मोहम्मद फकीर अर्ज़ कयो खलीफा साहब अवा त कोन थारो जेकॾहिं रस्ते में का तकलीफ़ पेश अची वञे को दुख पेश अचे त पोइ छा कयो खलीफे मेहरुल्लाह फरमायो ये समझो मोहब्बत फकीर गुलाम मोहम्मद फकीर त खलीफो मेहरुल्लाह अवा सां गॾु आहे वह जमायत वैया मुल्तान शरीफ रस्ते में वापस मोटिया रस्ते में ईंदे मोहब्बत फकीर गुलाम मोहम्मद फकीर पान में मशहूरो कयो त खलीफे मेहरुल्लाह चयो हुयो ये फरमायो त ये समझो त खलीफो मेहरुल्लाह वहां सां गॾु आहे हिकु ढोरो उन ढोरे जे वट ते बाग मोहब्बत फकीर 4 अंबड़ियूं जेके आहिनि अंबनि मां पटे करे कारे रंग जी इगड़िया उन में वेढ़े करे पंहिंजे कुंज में हयूं आहिनि जॾहिं जमायत खलीफो मेहरुल्लाह वटि पहुती खलीफो मेहरुल्लाह सभिनी सां हथ मिलाए भाकुर पाईंदो मिलंदो हुयो जॾहिं मोहब्बत फकीर जो नंबर आयो खलीफे मेहरुल्लाह हथ भी न मिलायो भाकुर भी न पातो फरमाया मोहब्बत फकीर जैसी तई 4 अंबड़ियूं जेके बाग मां तू पटियूं आहिनि कारे रंग जी इगड़ी में बधी करे कुंज में हयूं तई जैसी तई 4 अंबड़ियूं वापस न करे मालिक खां जेको बाग जो मालिक उन खां माफ़ी न वठंदे खलीफो मेहरुल्लाह तो साथ न मिलाईंदो मोहब्बत फकीर ऐ गुलाम मोहम्मद फकीर समझी वया त वाकई खलीफे मेहरुल्लाह शेख मेहरुल्लाह जी फरमायो ये समझो वाट दे मता तहां महसूस कयो त खलीफो मेहरुल्लाह असां सां गॾु न आहे पर खलीफो मेहरुल्लाह तव्हां सां गॾु तव्हां जी हरकत के तव्हां जी कैफियत के ॾिसी भी रहियो आहे समझी भी रहियो आहे
मालूम थे तो जे करे खलीफो है गौसल आलमीन जे दरवाजे जो गौसल आलमीन फरमाइन त खलीफा मेहरुल्लाह तू थर जो पीरा अज भी उनजी राजस्थान में मज़ारा दरगाह मेरा दोस्तो दरगाह मुल्ला कातियार टंडो अल्लाह यार में वे भी गौसल आलमीन जे दरवाजे जो खलीफो ऐ मुरीदा उन दरगाह मुल्ला कातियार वारो बुजुर्ग जड़े दरिया में पींदो हो त दरिया जो पानी उनजी पिनन ताईं मसईंदो हो दरिया जो पानी पिनन ताईं मसईंदो हो अज दरगाह मुल्ला कातियार वारा बुजुर्ग वे पीर भी आहिनि उन वट सरमायो भी आहे मां समझा तो और पंहिंजो सिलसिलो बदलाए करे कादरी सिलसिले में हलिया विया आहिनि पर तव्हां के इहो कुझु चवंदुसि त चाचड़ क़ौम सां ताल्लुक़ रखण वारो जेकॾहिं गौस जो दरवाज़ो छॾे करे कंहिं ॿिए पासे वियो आहे हुनखे फैज़ त न मिलंदो बल्कि परेशान थींदो छाजे करे जो गौसल आलमीन जे सज्जादा नशीन हर क़िबला से मखदूम अल मखादीम मखदूम शाह महमूद हुसैन कुरैशी मद्दसिल्लुहुल आली सखर में जड़े अब्दुल्ला खान चाचड़ डीआईजी जे बंगले ते गरजानी कई मीटिंग कई उनमें बाकी कौमन जा जेके मुरीद हा उनके फरमाया तव्हां बाहर हलिया वञो मूंखे सिर्फ चाचड़न सां मीटिंग करनी आहे जड़े सज्जादा रशीद हसन क़िबला हज़रत क़िबला से मखदूम शाह महमूद हुसैन कुरैशी गुफ्तगू शुरू कयो पाण फरमायो चाचड़ो तव्हां असांजो ताल्लुक अज जो ताल्लुक न आहे चाचड़ क़ौम सां ताल्लुक गौसल आलमीन जो 700 साल या 800 साल जो पुरानो ताल्लुक आहे गौसल आलमीन जो त चाचड़ क़ौम सां आहे जड़े मुल्तान शरीफ खान मोहम्मद मौजूदा अलहाज सरदार हाजी खान चाचड़ साहब सां गॾु एक भेरो गरजानी थी तो सरदार साहब के मखदूम साहब साईं जन ही फरमायो हाजी खान साहब तुसा अपनी कौम को संभालो गौस के मुरीदों को संभालो मैं तो मुल्तान विच बैठा मारे अपने वास्ते कुछ कीता है अपनी कौम वास्ते कुछ कीता है लेकिन सरदार हाजी खान न तू अपने वास्ते कुछ कीता है न अपनी कौम वास्ते कुछ कीता है मालूम थे तो गौसल आलमीन जे सज्जादा नशीर जी नजर इन चाचड़ कौम जे सरदार जे मथा भी आहे चाचड़ कौम जे मथा भी उनजी निगाह यानी सरदार के गौसल आलमीन जो सज्जादा नशीन इहो कुछ इरशाद फरमाए बुधाइन था त सरदार साहब पंहिंजी कौम ते हथ रख गौसल आलमीन जे मुरीदन के संभाल इंशाअल्लाहुल अज़ीज जे करे तव्हां असां हिकिड़ो नज़रियो असम रखूं चाचड़न जा पीर भी खोड़ सरदार साहब हाजी खान ॿुधायो त चाचड़ जेको अगाड़े बोड़ ते ऐं कुर्सी ते विहण जा शौक़ीन आहिनि दोस्तों न गाढ़े बोड़ ते न कुर्सी जे लाइ पंहिंजो पीर बदलाइबो न सरदार बदलाइबो सरदार भी तव्हां असां पंहिंजो हिकिड़ो तस्लीम कयो मुर्शिद भी गौसल आलमीन हिकिड़ो तस्लीम कयो इंशाअल्लाह क़ौम जो मुक़द्दर खुली पवंदो वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।